रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो कुछ ॾींहं अॻु पीर जो ॻोठ शहर में बेदर्दी सां क़तल थियल मोहम्मद सिद्दीक़ आरेजो जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं उनखे इबरतनाक सज़ा ॾियण लाइ बहारो शहर जे मेन चौक ते सवे शहरिन तोड़े शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर रोज़ सिंध अंदरि अहिड़ा वाक़िया थी रहिया आहिनि पर सिंध हुकूमत काई सख़्त क़ानूनी कार्रवाई नथी करे, जंहिं सबबु अहिड़नि वाक़िअनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त शहीद सिद्दीक़ आरेजो जे नाहक क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सरेआम फांसी ते लटकायो वञे। हुननि पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस रिवायती सुस्ती बरक़रार रखंदी पैसा वठी शहीद शागिर्द सिद्दीक़ आरेजो जे खून खे लोढ़णु चाहे थी। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मोहम्मद सिद्दीक़ आरेजो जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं सुस्ती कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ बि क़ानूनी कार्रवाई कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।